अॼु असां उन शख़्सियत खे नाज़रीन यादि करियूं पिया जंहिंखे असां कॾहिं बि विसारे नथा सघूं। सिंध जो सदा हयात शाइर, सिंध जो अवामी शाइर, ही हयाती केॾी मिठड़ी पर तोखां कुझु घटि। सैयद अहमद शाह उर्फ़ उस्ताद बुखारी। सैयद अहमद शाह उस्ताद बुखारी जे नाले सां मशहूरु थियो। वलद हाजत शाह बुखारी 16 जनवरी 1930 ईस्वी ॻोठ गुलाम चांडियो में जनम वरितो। उस्ताद बुखारी सरती ऐं धरतीअ जो शाइर हुयो जेको हिकु ख़ूबसूरत अवामी शाइर तौरु अॼु बि ॼातो ऐं सुञातो वञे थो। उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ खे सिंध धरतीअ जे तक़रीबन सभिनीनि फ़नकारनि ॻायो आहे, जंहिंमें कुझु नाला ऐं ज़रूरु अॼु काउंट कराईंदसि। मंज़ूर सखीराणी, उस्ताद लाशारी, सरमद सिंधी, जलाल चांडियो, कमर सूमरो, नजफ़ अली, गुलशेर भट्टी ऐं खोड़ सारा ॿिया बहितरीन फ़नकार जिन उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ खे ॻायो ऐं उनखे ताहयात बणायो। जित उस्ताद बुखारी जी शाइरी ॻाई वञे थी ऐं पंहिंजी अलॻि अलॻि सुञाणप जे हवाले सां तव्हां शाइरनि खे ॾिसो था, उन्हनि जेकॾहिं उस्ताद बुखारी खे न ॻायो आहे त सच मञो त जहिड़ो करे उन्हनि पंहिंजो नालो ई कोन ठाहियो आहे। हुमेरा चन्ना ताईं जे साहिबा जी ॻाल्हि कयूं, सनम मारवी साहिबा जी ॻाल्हि कयूं, सरमद सिंधी जो मां ज़िक्र कंदी हलियमि, जलाल चांडियो जो मां ज़िक्र कंदी हलियमि, नजफ़ साहब जो मां ज़िक्र कंदी हली आहियां। सभु जेके बि बहितरीन रागी आहिनि, इवन अॼु जा बि नवां जेके रागी आहिनि उहे उस्ताद बुखारी के कंहिं महफ़िल में मौजूदु हुजनि ऐं उस्ताद बुखारी खे विसारनि इहो मुमकिन न हूंदो आहे। उस्ताद बुखारी खे कंहिं महफ़िल में न ॻायो वञे, उन्हनि जो ज़िक्र न कयो वञे त उहा महफ़िल अॼु ॾींहं ताईं बि असांखे अधूरी लॻंदी आहे। उस्ताद बुखारी जा अणगणिया कलाम अॼु बि मशहूरु आहिनि, जिन जी हिकिड़ी पंहिंजी मशहूरी आहे, जिन जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं ॻाइणनि उनखे हमेशह जेको आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में ॻायो आहे। ऐं मां हमेशह चवंदी आहियां इंसान त हली वेंदा आहिनि पर उन्हनि जो जेको कमु हूंदो आहे, उन्हनि जी जेका महिनत हूंदी आहे, उन्हनि जी जेका जुस्तजू हुजे थी, उहा उन्हनि खे हमेशह ताहयात बणाईंदी आहे। उन कम जे करे उन्हनि खे हमेशह यादि कयो वेंदो आहे। हिकु उस्ताद, बहितरीन उस्ताद ऐं वरी उनखां पोइ हिकु अवामी शाइर, ताहयात शाइर जेको बणिजी वियो। कुझु गाना जेके तमामु घणा मशहूरु आहिनि उन्हनि जो बि मां ज़िक्र कंदी हलां थी। मां छो बि रुनो आहियां, एॾो नथी जज़्बाती, हर कमकार में ॿ चारि मजबूरियूं, ऐं वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं। या जॾहिं शाइरी ॿुधूं था त हक़ीक़त में इहा शाइरी मूंखे बि ॾाढी ख़ूबसूरत लॻंदी आहे ऐं मां अक्सर ॿुधंदी आहियां। हली आ पेर भरे हली आ, ॾाढी ख़ूबसूरत उन्हनि जी शाइरी। प्यारो प्यारो सूर ॾेई वियो, मुंहिंजी अखि सिकणी, मुंहिंजी दिलि सिकणी, मूं ॾे नेण न खण, ॾाढो ख़ूबसूरत इहो गीत आहे, ॾाढी इहा ख़ूबसूरत शाइरी आहे। मूं ॾे नेण न खण, रुनो घणो अथमि, लुछो घणो अथमि, ॾाढी ख़ूबसूरत इहा शाइरी। ऐं कीअं सेज सुम्हा ताहयात शाइरी जेका अॼु बि असां ॿुधूं था त उस्ताद बुखारी खे पाण यादि करियूं था ऐं अॼु जी हालतुनि ते बि इहा शाइरी जेको आहे सो उहा फिट बीहे थी। उस्ताद बुखारीअ जी 33 वरसी आहे ऐं पूरी सिंध में जेको आहे सो अॼु अव्हांखे हर हंधि उस्ताद बुखारी जे बाबति ॻाल्हाईंदे मुफ़किर दाना तव्हांखे मिलंदा, शाइर अव्हांखे उस्ताद बुखारी जे हवाले सां ॻाल्हाईंदे मिलंदा। अॼु केतिरा ई मेड़ाका पिणु अव्हांखे नज़र ईंदा, तव्हांखे शिरकत करण जो बि मौक़ो मिलंदो ऐं उस्ताद बुखारी जे फ़न ते ॻाल्हाइजे, उन्हनि जे कम ते ॻाल्हाइजे, उन्हनि जे फ़िक्र ते ॻाल्हाइजे त मां सम्झां थी त असांखे पूरो प्रोग्राम उन्हनि ते जेकॾहिं असां कयूं त बिल्कुलु करे सघूं था। असां पास्ट में लास्ट ईयर प्रोग्राम करे बि चुका आहियूं ऐं अपकमिंग डेज़ में बि असां ज़रूरु प्रोग्राम कंदासीं। सो उहे शाइर, उहे इंसान, उहे उस्ताद जिन बहितरीन कॉन्ट्रीब्यूशन ॾिनी। उस्ताद बुखारी जंहिंजी शाइरी जॾहिं बि तव्हां पढ़ो तव्हांखे हिकु ख़ूबसूरत उनमें पैटर्न नज़र अची रहियो हूंदो आहे, हिकु ख़ूबसूरत कॉन्सेप्ट तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो आहे। ऐं उस्ताद बुखारी उहो शाइर जंहिंखे हर रागी हर महफ़िल में यादि कंदा आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं को शाइर, को रागी यादि न करे त उहा महफ़िल अधूरी हूंदी आहे। हलिया वेंदासीं ओचितो ओचितो, असां सां कचहरियूं कयो दोस्तो, ऐं अॼु जो ॾींहुं आहे उस्ताद बुखारी खे यादि करण जो ऐं हुननि जी 33 वरसी आहे ऐं अॼु उन्हनि खे असां ट्रिब्यूट पेश करे रहिया आहियूं। मेहरान टेलीविज़न जी समूरी टीम, सुबुह मेहरान जी समूरी टीम अॼु उन्हनि खे ट्रिब्यूट पेश करे रही आहे ऐं असां अॼु उन्हनि खे यादि करे रहिया आहियूं उन्हनि जे कम जे करे, उन्हनि जी महिनत जे करे, उन्हनि जी कॉन्ट्रीब्यूशन जे करे।